बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। दोस्तो, हर जॻह ते इहो इल्ज़ाम हूंदो आहे त मर्द ख़राब आहे, मर्द में हज़ार ऐब हूंदा आहिनि, मर्द वहशी आहे, मर्द हवसी आहे, मर्द लालची आहे। पर इहो सच नाहे ऐं उन जी हक़ीक़त अॼु तव्हां सां शेयर कंदुमि। हिकिड़ो मज़ूर हुयो, उन शादी कई, उनखे तमामु घणी ख़ूबसूरत ज़ाल मिली। उहो सिर्फ़ु मज़दूरी कंदो हुयो, कॾहिं रूंबो कंदो हुयो, कॾहिं लाभ कंदो हुयो मज़दूरीअ ते। कॾहिं छोला 2 किलो वठी अची, पंहिंजी साइकिल हूंदी हुअसि, उहो साइकिल ते वञी ॻोठ में माना होको ॾेई पंहिंजा छोला खपाए ईंदो। हिन जी जेका सेल हूंदी, जेका बचत हूंदी, 200 250 जेका इहे घर खणी ईंदो। छोला खपाइण खां बाद वरी हिन खे को बि ॻोठ में को कमकार मिलंदो, को चवंदो हुउसि त मुंहिंजो इहे अन्न खणी वञी शहर मां वञी पीआए अचु। पोइ गाॾे ते खणी वञी उहो अटो पीआए ईंदो हो। मसलन ॻोठनि जा सभिनी जा कम कंदो मज़दूरी ते हुयो, छो जो मिसकीन हुयो, मज़दूर हो। पोइ को हिनखे कमीस ॾींदो हो, गोॾ बि फाटल, चंपल बि छिगल, सफ़ा मिसकीन हुयो। हीउ कमाए अचे, पैसा पंहिंजे ज़ाल खे हथ में ॾिए ऐं पंहिंजी घरवारी सां मुहबत बि घणी कंदो हुयो, नेक बि हुयो, परहेज़गार बि हुयो, 5 वक़्त निमाज़ी बि हुयो ऐं सुठो ॻाल्हाईंदड़ बि हुयो। हिन जी घरवारी हिन सां रोज़ इहा फशरी कयूं बीठी हूंदी त मूंखे 250 300 मां घर मुंहिंजो नथो हले, मूंखे 1000 रुपयो ॾे। जॾहिं बि उहो वीचारो घर अचे त हिन जी घरवारी हिन सां सदाईं झेड़ो करे, हिन खे रदपद ॻाल्हाए बि सही, हिन जी बेइज़ती बि करे ऐं हिन खे इहे ताना बि ॾिए त मुंहिंजी क़िस्मत ख़राब थी जो मुंहिंजी शादी तोसां थी, तो जहिड़े जाहिल सां शादी थी, न का सूरत अथई, न का अकुल अथई। उहो अमरा सब्र कंदो हुयो, हिन खे सम्झाईंदो हो त अलाह खे मञ, अलाह जे रसूल खे मञ, मां जेको बि कमायां थो त तुंहिंजे हथ में अची ॾियां थो। छोला खपाए मोटी थो अचां त ॻोठ जो जेको बि माण्हू मूंखे कमु ॾींदो आहे त मां उन कम सां बि वेंदो आहियां। उहा औरत हिन सां डेली झेड़ो करे, घर पहुचे बाएताल, सॼे ॻोठ जा माण्हू हिन जे झेड़े खे ॿुधनि, हिन जी बेइज़ती बि करे। आख़िर एतिरो कमु टपी चुको जो हीअ औरत उन पंहिंजे मुड़ुस ते हथ बि खणंदी हुई, विढ़ण बि ईंदी। उहो मुड़ुसु वीचारो सॼो ॾींहुं छोला खपाए पोइ ॻोठ जे ॿाहिरां जेको रोड हूंदो, उते हिकिड़ो वणु लॻल हूंदो, घाटी छांव हूंदी, पोइ साइकिल बीहारे उते ई वण सां टेक लॻाए छोला खपाए अची उते विहंदो हुयो। सोचींदो त हाणे सभु वञी सुम्ही पवनि त पोइ वञा, घर जे झेड़े जे करे ॾाढो परेशान हूंदो हो। किसो हलंदो रहियो, आख़िर हिननि खे न्याणी जी औलाद थी, वरी 1.5 साल खां पोइ वरी ॿी न्याणी थी, 3 सालनि खां पोइ वरी हिननि खे 3 न्याणी अलाह पाक अता कई। तीअं जीअं न्याणियूं पैदा थियूं त हिन जो झेड़ो अञा बि वधियो। हाणे हिननि जी शादी खे 10 साल गुज़री चुका। हिन जी जेका वॾी न्याणी हुई उनजी 8 साल उमिरि थी चुकी, ॿी जी 6 साल उमिरि ऐं टी छोकिरी जेका आई त उनजी 2.5 साल या 3 साल उमिरि हुई। आख़िर हिन जी ज़िद औरत जी त मूंखे 1000 रुपयो ॾे। हू वीचारो वञी मज़ूरी बि कंदो हुयो, छोला खपाए, वरी उहा देगड़ी वग़ैरह उहा घर रखी वरी हलियो वेंदो मज़ूरी ते। पोइ कंहिं दोस्त खां, कंहिं ठेकेदार खां पैसा एक्स्ट्रा वठी 1000 खणी अची घरवारी खे हथ में ॾिनो। जीअं हिन 1000 माईअ खे ॾियणु शुरू कयो ऐं फशरी वरी अञा वधीक वधंदी वई। हीअ अची परेशान थियो, हीअ हर वक़्तु अचे पंहिंजी घरवारी खे ॿाहूं ॿधे, मौला खे मन, अलाह खे मन, निमाज़ पढ़े बि, दुआ घुरे, रोए, मुंहिंजा मौला मुंहिंजी हीअ ज़िंदगी जीअं बि आहे मूंखे शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पर हिन मुंहिंजी घरवारी खे हिदायत कर मुंहिंजा मौला, मुंहिंजी बेइज़ती थी करे, राज सॼो खिले थो असां ते। आख़िर 1000 रुपयो जो हिन खे माईअ खे मिलणु शुरू थियो त माई
ॿाहिरि निकिरण जी कई, बाज़ार वञे, 2000-3000 गॾु करे बाज़ार घुमण वेंदी, कॾहिं हीअ शइ वठी अचां, कॾहिं हीअ शइ वठी अचां। औरत कंहिं माण्हूअ खां नंबर घुरियो, उहे पाण में मिली विया, हिक ॿिए सां राब्ता कया अथऊं, हाल वाल कयूं। उन औरत उन हमराह खे चयो त मूंखे तव्हां पंहिंजो नंबर ॾियो त मां ॻोठ जी कंहिं बि औरत वारे नंबर खां माना मां तव्हां ॾे मिस कॉल कंदुमि त पोइ तव्हां मूंसां ॻाल्हायो। उन हमराह चयो त अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का, तव्हां हिते बीहो त मां मोबाइल वठी अचां। वञी सिम बि वठी आयो, मोबाइल वठी अची हिनखे स्टार्ट करे मोबाइल हथ में ॾिनई। इहे जो घर आई, सॼो ॾींहुं मोबाइल कन ते। मुड़ुसु आयो, मुड़ुसु वीचारो परेशान थी वियो त मां हिनखे एतिरा पैसा ॾियां बि नथो, हीअ मोबाइल वठी आई आहे। चयो मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां, हिन ज़माने जे रोशनियुनि खे, ज़माने जे सुख खे, ज़माने जे चमक दमक खे ॾिसी पंहिंजी ज़िंदगी खे तबाह न कर। चयो मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां, मां 5 वक़्त निमाज़ पढ़ां थो, जो तूं उथी मूंसां बि गॾु मुसलो विछाए निमाज़ पढ़े, तोखे मोबाइल सदाईं कन ते आहे, तूं पोइ रड़ियूं थी करे त मुंहिंजी पूरत कोन्हे। मुंहिंजी अकेले जी जेका बि कमाई आहे त तूं घर में बिस्मिल्लाह करें त मुंहिंजी इहा पूरत थी वेंदी। बहरहाल हिननि जी हिन ॻाल्हि ते फशरी थी वई ॾाढी। मुड़ुसु हिनखे 2 टे चंबा आया, हिन फ़ोन कढी उन पंहिंजे चाहींदड़ खे घुरायो, चई त मूंसां हीउ कुतो भड़वो मूंसां विढ़ियो आहे, तकिड़ो अचु। उहो बि जीप काहे 2 टे माण्हू वठी सिधो हिननि जे ॻोठ ते अची ऐं उहो हमराह टपी पियो अंदरि। हुन माईअ ॾे हमराह जॾहिं ॾिठो, चई मुंहिंजो मुड़ुसु इहे आहे, हिन कुते भड़वे मूंसां तादियूं कयूं आहिनि, मूंसां विढ़ियो आहे, मूंखे घटि वधि ॻाल्हायो अथई, वठोसि। हुन पंहिंजे हमराहनि खे हुकुम कयो, हुन छोले वारे हमराह खे ॾाढो हिननि कुटियो, मथे मां रतु कढियऊंसि, नक मां वात मां, मतिलबु हिन जी ॾाढी बेइज़ती कयूं, ॾाढा चंबा वंबा हणी हिनखे चयूं त तलाक लिखी ॾे। हाणे जॾहिं इहो जहिड़ो थियो, माईअ पंहिंजा चाहींदड़ घुराए पंहिंजे मुड़ुस खे मारायो, कुटरायो, त इते हिन जी वॾी न्याणीअ जी उमिरि 16 साल हुई। एतिरो वक़्तु हली चुका आहे पाण में। आख़िर वो ज़बरदस्ती उनखां तलाक वलाक लिखाए पोइ 3 छोकिरियूं माई वठी सिमरा हलियो। हाणे जॾहिं माई त उते वञी ख़ुशि थी, उनखे इद्दत जी कहिड़ी ख़बर, उनखे इस्लाम जी कहिड़ी ख़बर, उनखे सिर्फ़ु ऐश खपे। उहो हमराह बि को सुठे पैसे वारो हुयो, उन्हनि हिनखे अलॻि घर वठी ॾिनो, उहो पाण बि उते रहे पियो। हिकिड़े ॾींहुं उनजी वॾी न्याणीअ पंहिंजी माउ खे ॿुधायो त अम्मी, हीअ अंकल राति मुंहिंजे कमरे में टपी आयो, मूंखे मूंसां बदतमीज़ी कई। उन माउ छोकिरी जे हेॾी वॾी ॻाल्हि ॿुधी बि अणॿुधी करे छॾी, चई त तूं ग़लति आहीं, हीअ अंकल तुंहिंजो अबू आहे, अंकल न आहे तुंहिंजो। मूं चयो अम्मी मुंहिंजी बेइज़ती थी करे, महिरबानी कर मूंखे अबू ॾे छॾे अचु। बहरहाल औरत जो हिननि ते कंट्रोल थी वियो। हुन हमराह चयो त असांखे को माण्हू चवे थो इहा छोकिरी असां ॾियो। हिननि छा कयो, जो 10 लख में उहा छोकिरी खपाइणु चाही, वॾी छोकिरी। 10 लख में डन थी वियो। 2 लख 3 लख हिननि अॻ में पैसा वरिता। छोकिरी हिकु हिकु खे इलाज करे, माउ खे क़ुर लाहे ॾे, सां ज़ुल्म न कर। बहरहाल हुननि माईअ छोकिरीअ खे मार बार बि ॾिनी। छोकिरीअ जो बि को कंहिं छोकिरे सां वास्तो हुयो। छोकिरी शादीअ खां 2 रातियूं अॻ में हुन सां हली वई। अची परेशान थिया, हिननि ॻोल्हियो हेॾे होॾे, पर छोकिरी जो पतो न छा। हाणे रही हिकिड़ी ॿी छोकिरी, उहा बि वॾी थी। हुन हमराह उन छोकिरी जी बि बेइज़ती कई काफ़ी अरसो। आख़िर हिननि जी माउ जूं अखियूं न पियूं खुलनि, का बि ॻाल्हि हिनखे सम्झ में न अचे, छो जो हुनखे पैसे जी चमक दमक, हुनजी गैरत इज़त खे पोइते करे छॾियो। हुनखे दुनिया जी का बि ॻाल्हि सम्झ में न पई अचे त का इज़त बि का शइ हूंदी आहे। बहरहाल हिननि चयो त हिन छोकिरी खे खपायूं था। उन छोकिरी जो बि 10 लखे में सौदो थियो। उन छोकिरी खे जॾहिं हिननि सेल ईअं कयो त उन माण्हूअ खे चयूं त तव्हां शादी वादी न, बसि तव्हां अचो कार ते छोकिरी तव्हांखे गॾे करे ॾियो त तव्हां वठी वञो। उहो हमराह जॾहिं आयो छोकिरी जे वठणु, जंहिंखे हिननि खपाए ॾिनी, त कार ते चाढ़े छोकिरी खे ॾिनो। छोकिरी वई उन्हनि जे घर, उते वञी पहुती। उन
हाणे निकाह त कोन हो थियल। उनखे चई त मूंखे मुसलो ॾियो त मां निमाज़ पढ़ां। निमाज़ जॾहिं पढ़े पई त ॾाढो रोए पई। छोकिरो बि हिनखे कमरे में वेठो ॾिसे पियो। हिन जा ॻोड़ा एतिरा 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 एतिरा, हिन जेको दुआ जो जेको हथु हो सॼो आलो थी वियो। छा बि घुरे पई अलाह खां, अंदाज़ जेको त वरी गहराई में हलियो। निमाज़ मां इहा फारिग थी, उन हमराह जे बेड ते अची वेठी। उन हिन खां हक़ीक़त पुछी त तूं अहिड़े घर जी, तूं निमाज़ इबादत तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा, छा माजरो आहे, मूंखे कुझु ॿुधाए। उन छोकिरी हिन सां सॼी हक़ीक़त कई। हिन चयो त असांजो पीउ जीअरो आहे, असांजी अम्मी जेका आहे त उहा हिन हमराह सां ठही वई, हुन मोबाइल वठी ॾिनी। मतिलबु हिन जी जेका बि कहाणी हुन सॼी हक़ीक़त ॿुधाई। उन हमराह उन छोकिरीअ ते मथे ते हथु रखियो, चई त तूं मुंहिंजी भेण आहे, तूं परवाह न कर, तूं मूं वटि अमानत आहे। मां वठी आयमि, तोखे पैसा भरे वठी आयमि त तोसां शादी कंदुमि। अगरि तोसां शादी कंदुमि त अलाह जे अॻियां कहिड़ो मुंहुं खणंदुमि। उन हमराह पंहिंजे दोस्त हुयसि पुलिस वारा, उन्हनि सां वञी हिन राब्तो कयो। उहो हमराह ऐं उहो जेका माई हुई, अञा हिननि वटि हिकिड़ी छोकिरी हुई। उन हमराह चयो त हांगकांग में हिकिड़ो हमराह आहे, उहो 10 लख में घुरे थो, घर बि ॾिए थो। हीअ छोकिरी भला उते सेल कयूं। हुननि वीज़ा सॼी लॻराई। हुन छोकिरे बि पुलिस मोकिली त घर खाली वियो। हले खां पुछा कयूं त काॾे विया आहिनि, चयूं त हीअ त हांगकांग हले विया आहिनि। सॼी मार्केट मूं हक़ीक़त मूं इहा ज़ाहिर ॻाल्हि थी वई त इहो हमराह इहे छोकिरियुनि खे पाण सां ठाहे उन्हनि जे बैग में हीरोइन विझी ॿाहिरि मुल्क सप्लाई कंदो आहे। जे अगरि माल बची वियो उते वञी रहंदा आहिनि, जे न अगरि पकड़िजी पिया त माई पकड़िजी पवंदी। त इन जो किरदारु इहो हूंदो आहे। उहो पुलिस वारा स्पीड करे सिधो एयरपोर्ट पहुता। हिननि खां अॻु में उहो निकिरी विया। हिननि एयरपोर्ट वारे अमले खे इतला कयो त अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे हिकिड़ी छोकिरी आहे, हिकिड़ी औरत आहे जंहिंमें बैग में हीरोइन आहे। बहरहाल हितां त निकिरी विया। हिननि राब्तो कयो हांगकांग एयरपोर्ट ते, ही पकड़िजी पिया। हमराह भॼण जी कई, पर हमराह खे बि पकड़े विधऊं। माई जी बैग खोलियऊं त सॼी हुन में हीरोइन। औरत खे, हमराह खे गिरफ़्तार कयूं, छोकिरीअ खे पाकिस्तान मोकिले छॾियो। जंहिं हमराह वटि उहा अमानत थी वेठी हुई, जंहिं चयो त मुंहिंजी भेण आहे, छोकिरी अची नंढी बि उन वटि मिली। ही ॿई छोकिरियूं वठी उहो हमराह वठी सिधो हिननि खे पीउ वटि वठी आयो। हांगकांग वारे गवर्नमेंट हुननि खे सज़ाए मौत ॾेई छॾी। ॿिन्ही खे सख़्तु सज़ाए मौत उन्हनि खे ॿुधाए छॾी। हमराह ॿई न्याणियूं वठी सिधो हिन जे पीउ जे दरवाज़े ते जी दर खड़कायूं। ॾिसूं त घर सॼो पको लॻो पियो आहे, वॾी गेड लॻी पई आहे। दर खोलियूं त पीउ सुहिणो सुहिबतो थी ॿाहिरि निकितो। सुठा हुनखे कपिड़ा पातल, जंहिंखे फाटल कमीस पातल हूंदी, फाटल गोॾ, छिगल चंपल, वार मिटी हणा। हे जॾहिं पंहिंजे पीउ खे त इन हालत में छॾे विया। दर खोलियूं, ॾिठूं, पीउ खे सुञातऊं, पीउ बि हिननि खे सुञातो, भाकुर विधऊं। उहो हमराह बि हिननि खां मोकिलाए हले वियो। अंदरि टपी आए न्याणियूं। हिननि पंहिंजी सॼी हक़ीक़त पंहिंजे पीउ खे ॿुधाई। पीउ खे ॾाढो दुख थियो, पीउ रोए पियो हिननि जो। वरी हिननि पुछियो पीउ खां त भला तुंहिंजो घर ई सॼो पको थी वियो आहे। हिन जे पीउ ॿुधायो त मां शादी कई आहे। उन औरत खे सॾु कयईं, उहा औरत अची हिननि सां मिली। पीउ हिननि खे ॿुधायो त मां तव्हांजे वञण खां पोइ मां शादी कई, जेका मुंहिंजी हीअ घरवारी 5 वक़्त निमाज़ बि पढ़ंदी आहे मूं सां गॾु। ऐं इन जे दुआउनि सां, इन जे सब्र सां अलाह पाक मूंखे एॾो रोज़गार ॾेई छॾियो आहे, जेको अॼु मुंहिंजो पंहिंजो कारोबार आहे ऐं मुंहिंजो हीउ सुठो घर ठही वियो आहे। अमूमन इल्ज़ाम मर्द ते हूंदो आहे, हर जॻह ते मर्द ख़राबु आहे, पर ईअं न आहे। ख़राबु लालच आहे। लालच औरत जे दिलि में अचे या लालच मर्द जे दिलि में अचे। किथे ॾिसो त औरत ख़राबु आहे, किथे ॾिसो त मर्द ख़राबु आहे। किथे मर्द नेक आहे त किथे औरत नेक आहे। असां मिंट में इहो फ़ैसिलो करे वेंदा आहियूं त फ़लाणो मर्द ख़राबु आहे, या इहो फ़ैसिलो फ़तवा करे छॾींदा आहियूं त फ़लाणी औरत ख़राबु आहे। केरु बि ख़राबु न आहे। जेको ख़राबु आहे हुनजी तरबियत ख़राबु आहे। दिलि में पैदा थींदड़ लालच उनखे ख़राबु थो करे। खणी पोइ मर्द हुजे या औरत।
अगरि मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर करियो। पंहिंजे होस्ट शहज़ाद उमराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।